जी बिल्कुलु सॼे मुल्क जियां जामशोरे ज़िले में बि इलेक्शन 2024 जे हवाले सां चूंड अमल जो सिलसिलो हलंदड़ आहे। असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं कोटली जे म्यूनिसिपल बोलाडी जे हिकु सरकारी स्कूल में क़ाइमु पोलिंग स्टेशन ते, जिते वञी ॾिसी सघो था त वोटर पंहिंजे वोट जो हक़ु इस्तेमालु करे रहिया आहिनि। जामशोरे ज़िले में थींदड़ चूंडुनि जे हवाले सां मुख़्तसिर तव्हांखे ॿुधाइजे त जामशोरे ज़िले में क़ौमी असेंबली जे तक NA 226 ऐं 3 सूबाई तकनि PS 77, PS 78 ऐं PS 79 ते मुख़्तलिफ़ उम्मीदवारनि में मुक़ाबिलो थी रहियो आहे। जामशोरे ज़िले में हलंदड़ चूंडुनि लाइ कुल 452 पोलिंग स्टेशनूं क़ाइमु थियल आहिनि, जिन में 102 इंतिहाई हसास ऐं 138 हसास करार ॾिनल आहिनि। इन हवाले सां गुज़िरियल ॾींहुं DIG हैदराबाद SSP जामशोरो पोलिंग स्टेशन जो जाइज़ो वरितो। DC जामशोरो पिणु पोलिंग स्टेशन जो जाइज़ो वरितो आहे। ज़िले में मजमूई तौर ते 4,77,062 रजिस्टर्ड वोटर पंहिंजे हक़ जो अॼु इस्तेमालु करे रहिया आहिनि। जामशोरे ज़िले में जामशोरे ज़िले में औरत वोटरनि जो जेको अंगु आहे उहो 2,11,228 आहे, जॾहिं त मर्द वोटरनि जो अंगु 2,58,834 आहे। जेकॾहिं ॻाल्हि कजे उम्मीदवारनि जी त जेके मुख्य उम्मीदवार आहिनि जिन विच में असुलु मुक़ाबिलो थी रहियो आहे, उन्हनि में क़ौमी असेंबली जी वाहिद जामशोरे ज़िले जी जेका सीट आहे त NA 226 ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मलिक असद सिकंदर ऐं GDA जो सैयद मुनीअदर शाह, उन्हनि जे विच में मुक़ाबिलो थी रहियो आहे। बज़ाहिर पाकिस्तान पीपल्स पार्टी जी पोज़ीशन इंतिहाई मज़बूत नज़र अची रही आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त 3 सूबाई सीटुनि ते वरी 7 जी सूबाई तक जेको आहे PS 77, उन ते पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां सैयद मुराद अली शाह जेको अॻूणो सिंध जो वॾो वज़ीर आहे, उन जे विच में GDA जो उम्मीदवार आहे रोशन अली बुर्डो, उन जे उहे ॿई हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं आहिनि। कोटली जे सूबाई तक PS 78 ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जो उम्मीदवार डॉक्टर सिकंदर अली शोरो ऐं GDA जो सैयद मुनीअदर शाह मैदान ते लथल आहिनि। सैयद मुनीअदर शाह बाबति तव्हांखे ॿुधाइजे त सैयद मुनीअदर शाह हिकु ई वक़्तु क़ौमी असेंबली जी सीट ऐं कोटली वारी सूबाई सीट ते उम्मीदवार तौरु बीठल आहे। साॻी तरह थाणे बुलाखान जे सूबाई तक PS 79 ते पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार मलिक सिकंदर ख़ान ऐं आज़ाद उम्मीदवार मलिक चंगेज़ ख़ान विच में मुक़ाबिलो थी रहियो आहे। समूरनि तकनि ते बज़ाहिर पाकिस्तान पीपल्स पार्टी जी पोज़ीशन मज़बूत नज़र अची रही आहे, पर असुलु नतीजा चूंड अमल ख़तमु थियण बैदि अॼु राति ताईं ग़ैर हतमी नतीजा जेके ईंदा उन्हनि मां ख़बर पइजी वेंदी। जामशोरे ज़िले जा त इहा ख़बर पइजी वेंदी त जामशोरे ज़िले जा जेके इलेक्शनी फ़ातिह आहिनि उहे केरु थियनि था। रिवायती जेके इलेक्शन थींदी आहे, उन्हनि रिवायती इलेक्शन जे भेट में हिन भेरे वोटरनि जो टर्न आउट ज़ाहिरी तरह घटि लॻी रहियो आहे। तंहिं हूंदे बि जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि जी जेके मुसलसल जेके चूंड मुहिम हलाईंदड़ एक्टिव जेके वर्कर आहिनि, सरगर्म जेके कारकुन आहिनि, उन्हनि में साॻियो जोश ख़रोश नज़र अची रहियो आहे। उहे वर्कर जेके घरनि मां वोटरनि खे कढी मुख़्तलिफ़ गाॾियुनि में चिंगचियुनि में सुज़ुकियुनि में डॉटसन्स ॿियूं जेके नंढियूं वॾियूं गाॾियूं उन्हनि में खणी पोलिंग स्टेशन ते पुॼाए रहिया आहिनि। अहिड़ी तरीक़े सां जामशोरे ज़िले में सॼे मुल्क जा हिन वक़्तु चूंड अमल जेको आहे सो जारी आहे।